नए दरे के जलसे में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वर्षे के मौके ते ही हज़ारनि के तादाद में मानू उन्हनि जे लाइ तालीम जो पढ़ो पंहिंजे बचड़नि खे वॾेरनि जे बंगलनि खां बहितर त स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो। तालीम सां ई दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करे सघे थो, तालीम सां ई गुरबत जो मुक़ाबिलो करे सघे थो। अचो त पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियो, असांखे बहितर तालीम ॾिनी वञे, असांजे क़ौम जे सहूलियतूं ॾिनी वञनि, असांजी क़ौम जे बचड़नि खे बहितर तालीम ॾिनी वञे। तालीम सां ई क़ौम अॻिते अची सघे थी, तालीम सां ई क़ौम खे अॻिते आणे सघे थो। ख़ुदा जे वास्ते ए सिंध जा आवाम वॾेरनि जे बंगलनि ॾेखारण खां बहितर आहे त पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो। पंहिंजे बचड़नि खे वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो। हीअ वॾेरा असांजी क़ौम खे लुटे आहे, हीअ वॾेरा असांजी क़ौम खे खाई आहे। अचो त पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो, पंहिंजे बचड़नि खे वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो। पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो, वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त महिरबानी करे पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो। हीअ वॾेरा शाही ख़तमु कयो, हीअ वॾेरा असांजे मथां क़ौम जे मथां कब्ज़ो करे विया। वॾेरा जेके असांजे क़ौम जा दुश्मन, जेके असांजी तालीम खसे विया, जेके असांजे ज़मीनूं खसे विया, उहे ॾिसो था त हीअ कब्ज़ा माफ़िया पंहिंजे बचड़नि खे वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो। पंहिंजे बचड़नि खे पढ़ायो, पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि में दाख़िल कयो, न त हीअ वॾेरा तव्हांखे खाई वेंदा। हीअ क़ौम खाई विया, हीअ क़ौम खे तबाह कंदा। हिननि तालीम तबाह कई, हिननि रेलवे तबाह कई, हिननि वॾी तबाही कई आहे सिंध जी। उनजे करे मां ही जलसे में अॼु तालीम जा होका अचो त पंहिंजे बचड़नि खे वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त तालीम जा स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियूं। तालीम सां ई क़ौम खे अॻिते आणे सघे थो, तालीम सां ई क़ौम खे तरक़ी ॾियारे सघे थी। अचो त पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियूं। महिरबानी, थैंक यू।